हाँ एड़ो कुर्ब कयई जो वंदर ठारे छजई ओ मुझा मीर मोहम्मद बेड़ो तारे छजे हाँ एड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे छजे 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 मुझा मीर मोहम्मद भी मूसा मिली करे पढ़ो काश चंदन 40 का मथे जे माण्हू वेंदा हिकड़ी दुआ क़बूल थी वेंदी आहे हां हाने बेड़ो कीअं तरंदो पो ई लज़ मूसा मिली करे हो मिठड़ा मीर मोहम्मद हो बेड़ो तारे छजे एड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे 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 छजे चवे तो हाँ लखे लाए कथोरा तुझा अरबी सगोरा पहुंची रहमत जो मिह सपते हारे विधे एड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे छजे 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 तुझो करम न थेगा कह जी तान अगे हा कह जे दरत वञूं हा कमरा तारे छजे एड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे 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 छजे पो जडे मदीने पहुचबो पो जकॾहिं हितां वेंदो आहे चवंदो यार मुंहिंजी तबियत ठीकु न आहे हाँ मां लाचार आहियां बीमार आहियां पो जॾहिं मदीने जो दीदार थींदो आहे पो गुंबदे खज़ा साम्हूं बीहंदो आशिक़ पो चवंदो आहे हो वज बीमारी वई छॾे हो वज बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में मूल क्यों खत यार ने हारे गजू नहाल मा हथड़ा बदी कासिद चयो आशिक वथई त आज़ार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में पो जने महबूब जो हुजूर दीदार थींदो पो चेतो आशिक ओते मां छा कंदस चवे थो त मोए का पो महबूब जे कर जे अचन मुझे मथा अत बनी उठी कदम चुमा तोरे गुजा मां मज़ार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में कुर्बान था तैयार ता होने को घट इकरार में
कुर्बान थिया तेह यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया तेह यार